ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शोबान जे 15 तारीख़ अल्लाह ताला दुनिया जे आसमान ते लहण फरमाए तो कबीले कल्ब वारन में जेतरी बकरियूं आहिनि ऐं जेतिरा उन्हनि जा वार आहिनि उन सभिनी वारनि खां बि घणनि माण्हुनि खे अल्लाह ताला उन राति में बख़्शे थो। इहा रिवायत कई आहे तिरमिज़ी, पर वही रिवायत सां अल्लाह ताला जल शान जे नाज़िल थियण खां ही मुराद आहे त संदसि रहमत नाज़िल थींदी आहे। उन राति में हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु खां मरफ़ू रिवायत आहे त उन राति में ओजाबो करियो, ॾींहं जो 15 तारीख़ रोज़ो रखो जो उन राति में सिज लहण खां अॻु अल्लाह ताला आसमान ॾे रुजू करे थो ऐं फरमाए थो त आहे को बख़्शिश घुरण वारो त मां उन जा गुनाह बख़्शां, आहे को रिज़्क़ घुरण वारो त उनखे रिज़्क़ ॾियां, आहे को मुश्किल कुशा खां छोटकारे घुरण वारो त मां उन खे छॾियां ऐं आफ़ियत बख़्शां, आहे को कंहिं लाचारीअ वारो, को फलाणे कम वारो, आहे को एहतियाज वारो, सुबुह ताईं उहे आवाज़ अचनि था। इहा रिवायत इब्न माजा बैहक़ी में आहे। उन राति ऐं सुबुह ताईं हर क़िस्म जे नेक दुआ क़बूल हूंदी आहे। ॿी रिवायत में आहे त उन राति अल्लाह ताला पंहिंजनि बाननि खे रहमत फरमाए सभिनी खे बख़्शे छॾींदो आहे मगर मुशरिक न बख़्शिबो आहे ऐं उहो शख़्स बि न बख़्शिबो जंहिंखे कंहिं मुस्लमान सां नाक दुश्मनी हुजे। शेख अब्दुल हक देलवी रहमतुल्लाह अलैहि उन बयान में घणियूं हदीसूं लिखियूं आहिनि त अल्लाह ताला उन राति में सभु गुनाह बख़्शींदो आहे, पर उन्हनि हदीसनि में घणनि बदकारनि माण्हुनि खे बख़्शण खां बेनसीब कयो वियो आहे। उहे 14-15 क़िस्म गुनाहगार माण्हू आहिनि। अल्लाह खां दुआ आहे तरफ़ साईं समूरनि मुस्लमाननि खे असांखे बि उन गुनाहनि खां बचाए। पहिरियों आहे मुशरिक, जेको रब सां भाईवार करे थो इबादत में, सिफ़ात में, दुआ में, सजदे में, माली इबादत में, सभु शइ जॾहिं रब पैदा कई आहे, सभु शइ रब ॾिनी आहे त सजदो बि हुनखे करणो आहे, सजणो बि हुनखे आहे, बात बि हुनजी करणी आहे, हुनजे नाले ते विराइणो आहे। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं समूरनि इंसाननि खे मुस्लमाननि खे शिरक खां बचाए। जंहिं शिरक कयो उनजे लाइ जन्नत हराम, वो हमेशा जो हमेशा जे लाइ जहन्नमी आहे। ॿियो दुश्मनीअ वारो, नाहक कंहिंसां दुश्मनी रखे थो, झेड़ो करे थो, विढ़े थो, इहो बि हिन बरकत वारी राति में नथो बख़्शे, भले सॼी राति वेठो तौबा ताइब थिए, अॻिन उहा दुश्मनी छॾींदो तॾहिं गुनाह माफ़। इहो माइटी सुम्हण वारो, भाउ खां रुसे, सौट खां रुसे, माउ खां रुसे, पीउ सां रुसे, जेके बि रिश्तेदार आहिनि उन्हनि खां तालुकात टोड़े, इहो बि हिन भलारी राति में नथो बख़्शिजे। छो त माउ पीउ जो बेफ़रमान केॾी बि बंदगी करे, इबादत करे, जीअं अहादीस मुबारक में पढ़ियो साहबी सॻोरो हो, उनजो रूह नथो निकिरे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधायो वियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु साहबी सॻोरा मोकिलिया 4 या 6, त उनजे भरिसां वेही करे कलमो पढ़नि पिया, पर हुनजी ज़ुबान न पई उथिले। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधायो वियो, पाण पुछा करणु फरमाइनि छा हुनजो पीउ माउ ज़िंदा आहे? मालूम थियो त हुनजी माउ ज़िंदा आहे, पीउ वफ़ात करे वियो आहे। हुनजे अमर खां पुछा कयो त उहो हिन खां राज़ी आहे। जॾहिं हुन पोड़ीअ खां पुछा कई वई, हुन चयो त मां हिन खां नाराज़ आहियां, जो ज़ाल जे करे
मूंखे हिन सतायो आहे, तकलीफ़ा ॾिनियूं आहिनि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन विया, उनखे फरमायो त तूं हिनखे माफ़ कर, साईं हिन मूंखे इज़ायो आहे। पोइ पाण साहबा खे फरमायूं त हाणे काठियूं गॾु कयूं, त जंहिं पंहिंजे माउ खे दुनिया में रंजायो आहे त हिनखे साड़ियो। काठियूं गॾु थी वयूं, अमर पुछो त साईं मुंहिंजे हिन बचे खे तव्हां साड़ींदो मुंहिंजे आॾो? अमर जे दिलि में रहम अची वियो। औलाद केॾी बि नाफ़रमान हूंदी आहे, पर हुनजे तकलीफ़ खे ॾिसी करे अबो अमा झुरी पवंदा आहिनि। पोइ अमर फरमाए त साईं मां हिनखे माफ़ कयो। पोइ हुनजे साहबीअ जे ज़बान तां कलमो जारी थी वियो। हिन मां मालूम थियो त साहबी एॾे शान मान वारो, पर ये तकदीर मामलात आहिनि। अल्लाह पाक अहिड़ा मामला फरमाईंदो आहे तव्हां त ॿियनि जे लाइ वरी सबक थिए। अमर जॾहिं माफ़ कयो त हुनजे ज़बान तां कलमो जारी थियो। असां त कुझु ई कोन्हे, साहबा जे जेका पेर जे हेठां मिटी उनजे बि लाइक़ु कोन्हे जो उन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई, क़ुर उन्हनि संसिदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मां मुबारक मां ॿुधो। साहबा जो वॾो शान आहे। त बहरहाल हिन भलारी राति में बि अबे अमा जे नाफ़रमान जी बेअदब औलाद जी बख़्शिश नथी थिए। दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे अबे अमा जे फर्मा बरदारी करण जी तौफ़ीक़ अता करे। पंहिंजो शराबी जेको आदि आहे शराब जो, उनजी बि इन राति में बख़्शिश नथी थिए। शऊं ज़िनाकार मर्द हुजे औरत हुजे, निकाह खां सवाइ जेकॾहिं उहे बुरो कमु कनि था, इन भलारी राति में अहिड़नि मर्दनि औरतुनि जी बि बख़्शिश नथी थिए। सते क़िस्म जो उहो माण्हू जेको वॾाईअ खां मर्द सिखण खे भेॾियुनि खां हेठि कंदड़, भेॾियूं ढकींदड़, पर वॾाई दिलि में अथसि। औरत खे हुकुमात उहा खुरी बि लिकाए, पर अॼुकल्ह मामिलो बि त आहे मर्द हेठि औरतुनि जूं चाचा मथे। अलाह मर्दनि खे बि सुन्नत जे मथां अहकाम जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, औरतुनि खे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अचूं ज़ुल्म सां माण्हुनि खां महसूल वठण वारो जीअं पतेदार, मुख़्तियारकार, कोटवार, इहे वठि सठि ज़ुल्म सां ढलां वग़ैरह उगाड़नि था। इन राति में भलारी राति में अहिड़नि माण्हुनि जी बि बख़्शिश नथी। बाक़ी जेको कानून मुआफ़िक़ रखियल आहे उहा वसूल कजे। नाव जादूगर, अॻे जादूगरनि जो राज हो, घणा हा, हाणे इला माशाला काथे 10 नुजूमी, 11 काहिन, भोपो अॻुवाट ख़बरूं ॿुधाए तोसां हीअं थींदो हीअं थींदो। पोइ का हिकिड़े कंहिं सां ॻाल्हि थी, जेको धारनि वग़ैरह सां ग़ैब जूं ख़बरूं ॾे। अॻे इहे घणा हूंदा जोगी धारा विझी करे माइनि खे ठॻींदा, अन बि वठी वञनि, पैसा वठी वञनि, उहे माण्हू उन्हनि ते वरी यकीन कनि। ॿारनि सिपाही जेको माण्हुनि सां ज़ुल्म करे, ज़ोरीअ जेल में हणी थाणे में विहारे पैसा फबनि। पहिरियों जेको ग़रीबनि जो माल नाहत सां हाकिमनि खे खाराए, हेठियां मथनि खे खाराइनि। 14 चौपर खेॾण वारो इहा रांदि जीअं शकुआ, नवटना, कोॾियूं वग़ैरह वग़ैरह, जेका बि ॻोटे खेॾण वारी रांदि आहे, इहो बि जेकॾहिं तौबा नथो करे, उनखे नथो छॾे त भलारी राति में इहो बि नथो बख़्शिजे। 15
तबलो ढोलक तंबूर वॼाइण वारो, तो हुन में देल भी अची वियो, यकतारो अची वियो। उन्हनि माण्हुनि लाइ अहिड़ी भलारी राति में बि बख़्शिश न आहे जेसिताईं तौबा न कनि उन्हनि गुनाहनि खां। हज़रत आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे, उन ई राति हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूं खां इजाज़त घुरी, ए आयशा इजाज़त ॾे त मां उहा सॼी राति जाॻां, इबादत कयां। बीबी साहिब उम्मुल मोमिनीन खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा माउ पीउ अव्हां सां क़ुर्बान हुजनि, मां बिल्कुलु राज़ी आहियां। पोइ पाण निमाज़ लाइ बीठा, जॾहिं सजदो कयूं त एॾो ॾिघो सजदो कयूं जो घणी देरि ताईं संदन चुरण पुरण बंदि थी वियो। मूंखे ख़ौफ़ थियो त शायदि संदन रूह मुबारक बदन मां परवाज़ करे वियो। तॾहिं मां संदन कदमनि मुबारकनि ते हथ रखियो त पाण चुरण पुरण लॻा। मूंखे ख़ुशी थी, मूं कम लाइ ॿुधो त पाण सजदे में हीअ दुआ ते पढ़ियाऊं, अऊज़ु बिका व अऊज़ु बिरज़ाक मिन सख़तिक व अऊज़ु बिका मिनक जल्ल वजहुक ला उहसी सनाअन अलैक कमा असनैत अला नफ्सिक। मां तुंहिंजे अज़ाब खां तुंहिंजी बख़्शिश जी पनाह वठां थो, तुंहिंजे नाराज़गी खां तुंहिंजी रज़ा में पनाह वठां थो, ऐं तोखां तुंहिंजे रहमत में पनाह वठां थो। तुंहिंजो शान तमामु वॾो आहे, मां कुझु बि तुंहिंजी तारीफ़ अदा करे नथो सघां। तुंहिंजे लाइक़ उहा तारीफ़ आहे जा तो पाण पंहिंजी तारीफ़ कई आहे। सुबुह जो इन दुआ जी ॻाल्हि बीबी साहिब सां कई, तॾहिं पाण फरमायूं त उहा दुआ तूं बि सिख। मूंखे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम उहा दुआ सेखारी आहे। फरमायो त उहा दुआ सजदे में वरी वरी पढ़ो। ॿी रिवायत में आहे सजदे खां मथो मुबारक खणी हीअ दुआ फरमायूं, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी क़ल्बन तक़िय्यन मिनश्शिर्क तक़िय्या ला फाजिरन वला शक़िय्या। इन रिवायत में हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा रज़ी अल्लाह अन्हा के हीअ दुआ तालीम फरमायूं, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। ऐं ॿी दुआ ही दोनों सां गॾु पढ़िजे, अल्लाहुम्मा इन्नी असअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद दुनिया वल आख़िरह। हुन दुआ जो पढ़णु शब क़द्र में हदीस में आयो आहे। शब क़द्र खां पोइ शोबान जी 15 राति अफ़ज़ल आहे, बल्कि घणी क़द्र माण्हुनि में मशहूर आहे त हुन राति 100 रकातूं पढ़जनि, हर हिक में अलहमदुलिल्लाह हिकु दफ़ो कुल अल्लाह पढ़जे, या 10 रकातूं पढ़जनि, हर हिक रकात में 10 भेरा कुल अल्लाह पढ़जे। ॿियूं बि तरबियतूं आहिनि पर उन लाइ का सही रिवायत कान आहे, सभु रिवायत मौज़ू। ऐं इन ई राति में फटाका वॼाइण, ॾीया ॿारण वग़ैरह इहे हिंदुनि जी रस्म हुई। अॻे हिंदू हिकु रहिया, पाकिस्तान ऐं हिंदुस्तान गॾु हो, उनजे करे मुस्लमाननि में ॾिठो त उनमें बि उहे कम शुरू कया। इहे अॼु ताईं फटाका, बत्ती ॿारण, क़बरुनि ते अंगर बत्ती ॿारण वग़ैरह इहो सॼो वाणियुनि जी रस्म आहिनि। अल्लाह खां दुआ कर साईं समरन मुस्लमाननि खे असांखे बि बिदअतुनि खां बचाए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मथां